नौशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जमानी। मोरो शहर के गचेरो रोड ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा एक दुकान में 2 डिवाइस होल्डर रियाज़ जोयो इकबाल जोयो हलाए रहा आहिनि, जेके आयल गरीब बेवा औरतुनि खां सरेआम गैर कानूनी 1500 रुपयनि खां 2000 रुपयनि ताईं कटौती करे रहा आहिनि, जेका कानून जी खुलेआम लताड़ है। जॾहिं त ही पैसा वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर जे नाले ते ग़रीब ऐं बेवा औरतुनि लाइ मोकिलिया वञनि था, त पोइ डिवाइस होल्डर कहिड़े कानून तहत लिखी दुकाननि तोड़े घरनि में हलाए सरेआम कटौती कंदा रहनि था। इन जे बावजूद ज़िम्मेवार इंतज़ामिया तोड़े मोरो पुलिस एक्शन खणण बजाए ख़ामोश छो आहे। हालांकि पीपी हुकूमत वारा बेनज़ीर जे नाले ते हर वॾी इलेक्शन में ग़रीब औरतुनि तोड़े माण्हुनि खां बेनज़ीर जे नाले ते वोट वठी इक़्तिदार ते पहुचनि था, मगर मोरो शहर जे गचेरो रोड समेत डिवाइस होल्डर बेनज़ीर जे नाले ते सरेआम दीदा दिलेरी सां कटौती कनि था। एतिरे क़दुरु जो जॾहिं सहाफ़ियुनि जी टीम गचेरो रोड जे हिकु ख़ागी दुकान ते कटौती बाबति मालूमात वठण वञनि था, त डिवाइस होल्डर रियाज़ जोयो इकबाल जोयो सहाफ़ियुनि खे दड़का धमान ऐं धक्का ॾींदे संदनि खां मोबाइल फ़ोन फुरण जी कोशिशि कनि था। एतिरे क़दुरु जो डिवाइस होल्डर जुडो में जॾहिं मुल्क जे अहम इदारे FIA जी टीम पारां कुझु डिवाइस होल्डरनि खे कटौती करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो आहे।